सो मच राम साहब। असां हाणे वर्ल्ड बुक लॉन्च जेके चऊं था, छो त 70 कंट्रीज़ में ऑडियंस असांखे ॾिसी रही आहे। मां चाहींदुमि मिस्टर सतीश रायसिंघानी जी ऐं चंदर मंगनानी जी खे बि स्क्रीन ते खणी ईंदा। असां सभु ॼणा मिली करे वी हैव अ बुक विथ ऑल द Yes. गेस्ट। सभु ॼणा मिली करे हिन किताब खे असां रिवील कंदासीं। यस, जय झूलेलाल। जय जय झूलेलाल झूलेलाल भेण, जय झूलेलाल। राम जी तव्हांखे लख लख वाधायूं। ब्यूटीफुल सही सभिनी खे असां सभु गॾु ई आहियूं। तव्हांजी सभिनी जे दुआउनि सां ही कार्य थी रहियो आहे। तमामु वॾी महिरबानियूं। सो किताब जो yes, we all have book with us. We all have book with us. No worries. पंकज जी आपके no worries पंकज जी, आपने पोजीशन लोकेशन चेंज किया। No worries. आज ते प्रॉब्लम हो, प्लीज। No worries sir, no worries. The very best of luck and congratulations. Don't worry, Pankaj, I'm below you. Thank you sir, thank you. This is for you, Pankaj. Thank you. दादा लख लख वाधायूं। We are opening your book. Thank you सही, महिरबानी वॾी महिरबानी तव्हांजी। साईं जी रहमत सां असांजे विच में साईं ही वेडियो टावरिंग शख्सियतूं आहिनि, भई असांजे टावरिंग पर्सनैलिटीज़ आहिनि, जिन पंहिंजे लगन सां, पंहिंजे क़ाबिलियत सां, पंहिंजे औरचाई सां, ईमानदारीअ सां हिकु अलॻि मुक़ाम हासिल कयो आहे। हिकु अलॻि जॻह हुननि पंहिंजी ठाही आहे, जंहिं ते न सिर्फ़ु असांजे सिंधियुनि खे पर पूरे विश्व खे नाज़ आहे। हुन ते सिंधियुनि खे त नाज़ आहे, पर पूरे विश्व खे नाज़ आहे हिननि ते। सो अॻियां ही पंहिंजे फील्ड में वधंदा रहंदा ऐं हिननि जी फील्ड में घणेई अवार्ड्स हिननि खे मिलिया आहिनि बेशुमार। मूं जॾहिं ॾिठी हाणे क्लिपिंग ॾिठी पंकज जी या मूं असांजे किशोर जी मूं ॾिठी आहे, घणेई अवार्ड आहिनि, पर हिकु ॿिन्ही में हिकिड़ी कॉमन ॻाल्हि मूंखे नज़र ईंदी आहे, जी इजाज़त हुजे त मां ॿुधायां। उहा इहा आहे त हिननि ॿिन्ही खे सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां सहयोग सां बि नवाज़ियो वियो आहे। ॿई अवार्ड विनर्स आहिनि। सो हिननि में इहा हिकिड़ी कॉमन मूंखे नज़र ईंदी आहे, बाक़ी पंहिंजे फील्ड में उहो मुक़ाम ते पहुता ऐं अॻियां वधंदा रहंदा। बिल्कुलु सर, बिल्कुलु। Thank you so much Ram साहब। Mr. Satish ji want to say something for Pankaj ji and Kishore ji. Satish ji, all yours. Pankaj, really as a sportsman we are really proud of you and सॼो सिंधी समाज असां फ़ख्र सां चई सघूं था असांजे स्पोर्ट्स में बि असांजा अहिड़ा हीरो आहिनि असांजा जो असांजे सॼी सिंधियत जो नालो अॻियां वधाए रहिया आहिनि। गॉड ब्लेस यू, कीप अप ऐं ज़िंदगी जो हर सक्सेस माणींदा रहो। Thank you so much Satish. Jai Jhulelal. Thank you. And Kishore ji, you are the real hero of Sindhi community on the in the channels you are working with full सच्चाई सां जेको तव्हां कॉन्फिडेंस सां जेको डिलीवर कयो था जेका न्यूज़ ऐं सॼी सिंधियत खे सॼी वर्ल्ड खे। This is really very proud of you. Thank you. We are all very proud of Pankaj, of course. I mean, Pankaj ka to, I mean, he's like, you know, he's like, he's very young, but he's like God for the community. No. He's a lovely chap. Definitely. पंकज जी अपने फील्ड के तो एक शाइनिंग स्टार है ही। आप अपने जर्नलिज्म में है, हमें तो दोनों पे गर्व है। दोनों आगे बढ़िए, दोनों आगे बढ़िए। Honor to be with everybody. Pankaj said, Thank you so much. To launch this. Yeah, Chandar ji is also with us. Chandar ji is also with us. Chandar sir, please say some few words for book. Am I audible? सही मुझे आवाज अच्छी थी तव्हांखे? चंदर मंगनानी जी is a very renowned social activist from Mumbai joining us today. Chandar मंगनानी जी, am I audible? Maybe some network issue will connect again. मुंहिंजे सामाजिक कार्य आहिनि उनमें चंद्र मंगनानी हमेशा हर मोड़ ते मूंखे साथ ॾिनो आहे। शायद हुन जो नेटवर्क जो प्रॉब्लम आहे असां वरी हिकु दफ़ो सभिनी खे कनेक्ट कंदासीं। थैंक यू सो मच पंकज सर फॉर जॉइनिंग अस। प्लीज बी बैक स्टेज, एंजॉय द शो फॉर रिमेनिंग 30 मिनट्स। आई होप तव्हां एंजॉय कंदा। वरी असां हिकु दफ़ो जुड़ंदासीं। किशोर जी, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस फॉर दिस सेरेमनी। मां वरी ऑफिशियली तव्हांखे इनवाइट कयां थो। थैंक यू सो मच निशा जी। राम साहब खे 1 मिनट लाइ स्क्रीन ते मूंसां गॾु रखंदा, बाक़ी सभु मुंहिंजा गेस्ट बैक स्टेज ते वेट कंदा। थैंक यू सो मच टू ऑल ऑफ यू। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शिवानी। राम साहब, हिन खां पहिरीं मां तव्हांखे साइन ऑफ कयां। मां इहो पुछणु चाहींदुमि कि हिन किताब में अहिड़ो छा ख़ासि आहे जंहिंजो नालो तव्हां ॾिनो आहे सिंधियत एंड यूथ। हिकिड़ो सवाल तव्हांजे साम्हूं। मोहित, एक्चुअली ही जेको किताब लिखण जो मूंखे थॉट आयो, जेको मुंहिंजे ज़हन में हिन जी ॻाल्हि आई, उहा कुझु साल पहिरीं मूंखे हिंदुस्तान जे अलॻि अलॻि स्टेट्स मां चेटीचंड जे मेले ते इनवाइट कयो वियो हो, जंहिंमें महाराष्ट्र,
गुजरात, MP, UP, दिल्ली, छत्तीसगढ़, इवन मद्रास, मां उते जी। जेको माहौल हो उन मुंहिंजे दिलि खे ॾाढो मुतासिर कयो। 2000-3000 माण्हू त हुया ई हुया, पर 2000-3000 खां 25,000 माण्हुनि ते उते हशाम माण्हुनि जा हुआ हुन फंक्शन्स में, ऐं जेके झूमी ॻाए रहिया हुआ, उन्हनि इंजॉय करे रहिया, उन्हनि खे इंजॉय करण वारा, उन्हनि खे विंदराइण वारा जेके मंच ते हुया, सभु नौजवान कलाकार हुया। उहे जी। गायकीअ में हुया, नृत्य में बि हुया, कॉमेडी में बि हुया, संगीत में बि हुया, एंकरिंग में हुया। त मूंखे जी। लॻो त इन्हनि खे कंहिं बि नमूने दुनिया ते पहुचायो वञे, इन करे ही किताब मूं लिखणु शुरू कयो। हिकु ॻाल्हि ॿी आहे, जॾहिं असांखां अॻु जी पीढ़ी या हिन पीढ़ीअ में बि जेके सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ, उन जे लाइ जाखोड़ पे कई, सिंधी सभ्यता खे बचाइण जे ख़्याल खां, उन में किन माण्हुनि जो चवणु ईअं हो त सिंधी ॿोली न बचंदी, तव्हां बेकार में पाणीअ में लकीरूं था पायो पिया, ऐं ही तव्हां पाणी विलोड़े रहिया आहियो, हुन मां कुझु हड़ हासिल न थींदो। त अॼु मां उन्हनि जे साम्हूं इहो चवणु चाहियां थो, जेकॾहिं देवताउनि समुंड खे विलोड़े करे, मंथन करे अमृत पातो हो, त यकीनन असां बि हीअ अमृत पातो आहे, पाणी खे विलाड़े। असां वटि अहिड़ा कलाकार पैदा थिया आहिनि जिन खे पंहिंजी ॿोली, पंहिंजी सभ्यता, पंहिंजे जेके असांजो रीतू रस्मूं आहिनि, या असांजी सिंधी ॿोलीअ जी पहचान आहे, सिंधियत जी पहचान आहे, उनजी ललकार खे, उनजे बचाव जे ललकार खे मुंहुं ॾिनो अथऊं, ऐं उहो कारवा अॻियां खणी हलनि था पिया। त अहिड़नि वाह। शख़्सनि खे हिन किताब में आणिया। 171 पर्सनैलिटीज़ आहिनि, ऐं ॿियो मुंहिंजो ॿियो वॉल्यूम बि तयारु थी रहियो आहे, जंहिंमें मां चाहींदुसि त ॿियूं बि पर्सनैलिटीज़ हिन में कवर थियनि। सो कोशिशि कई आहे सभिनी आर्टिस्ट खे सभिनी जे साम्हूं आणण जी, ऐं Correct. उमेद आहे त माण्हुनि खे पसंदि पवंदो। ज़रूर ज़रूर, तव्हांजी हर किताब सभिनी खे पसंदि ईंदी आहे, वर्ल्ड वाइड एप्रिशिएट कई वेंदी आहे। मुंहिंजो सर सवाल आहे, एनी मैसेज फॉर यूथ सर? मां चाहींदुमि हिकिड़ो मैसेज ॾियो, उन खां पोइ मां किशोर जी खे बि जॉइन कंदुमि। बिफोर दिस, एनी मैसेज फॉर यूथ सर? बसि मुंहिंजो यंगस्टर्स खे, जेके यंग कलाकार आहिनि, उन्हनि खे इहो मैसेज आहे कि तव्हां जंहिं राह ते निकिता आहियो, उन राह ते तव्हांखे कामयाबी यकीनन मिलंदी, पर उन कामयाबीअ सां गॾु शौहरत ऐं नामोस बि ईंदो। त उन जे धुंध में, उन जे चकर में, उन घुमार में तव्हां सिंधी कल्चर खे, सभ्यता खे न विसारजो, छाकाणि असांजी जेका सभ्यता आहे उहा प्राचीन सभ्यता आहे, उन जी तस्वीर ॾाढी ख़ूबसूरत आहे। मां इहो इन करे थो चवां, छाकाणि मां जॾहिं सेंसर बोर्ड ते कुझु साल हुयुसि ऐं मूं सिंधी फिल्मूं ॾिठियूं पए, उन मां ऑफकोर्स किन फिल्मुनि में असांजे सिंधी सभ्यता खे डैमेज रचियो पए, उनखे नुक़सानु पियो पए। सो मां पंहिंजे दोस्तनि खे चवणु चाहींदुसि, कलाकारनि खे चवणु चाहींदुसि त मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे हीउ सुठो मौक़ो मिलियो आहे, तव्हां पंहिंजी उन सभ्यता जी तस्वीर जेका ख़ूबसूरत आहे उनखे बरक़रार रखो। जे वक़्त सां, जे अॼु जे हालात सां के नवां रंग भरणा पवनि त उहो तव्हां भरे सघो था, पर उनखे कटे बदिज़ेबो न कजो। जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ी सुठी वॾी तस्वीर आहे ऐं तव्हांजी जेका सोच आहे जंहिंमें कमर्शियल एंगल थी अचे, उहा दाइरो नंढो करे थी पई, त तव्हां उनखे उन दायरे में न विझण जी कोशिशि कजो। हिकु सुहिणी सुठी तस्वीर लाइ जेकॾहिं फ्रेम असां वटि नंढो आहे त तस्वीर खे कटे असां बदिज़ेबो न कंदासीं, असीं फ्रेम मटाईंदासीं। सो उन जेके तव्हांजी कमर्शियल एंगल्स खे अलॻि रखी करे पंहिंजे सभ्यता जे बुनियाद खे रखंदे तव्हां पंहिंजो कार्य कंदा, परमात्मा तव्हांखे हर सक्सेस ॾींदो। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। I'm extremely happy to see another publication, one more publication by the internationally known Dr. Ram S. Jawarani, that is Sindhiyat and Youth. Wonderful, wonderful. I invoke the blessings of Baba to confer his choicest blessings on Sri Ram Jawarani. I have gone through that book so well. He is taking so much interest, and outcome of this, it's of an international interest. Om Sai Ram, Om Sai Ram, Om Sai Ram.